सोच टीवी नगर सैयद अली हसन शाह मिरपुर खास जी नाज़रीन हिन वक्त मां मौजूद आहियां मोहम्मद इसाक कारे जे ॻोठ में। नाज़रीन हिते हिकु बेसहारा ऐं यतीम माज़ूर माण्हुनि सां अचो त ॻाल्हि ॿोल कयूं त हिननि जो चवणु छा आहे। जी मां ना इमदादी तनाम ना बेतुल माल तनाम ना कुछ तो मैं नाम गरीब में नाम भी नहीं को कुछ फंदाए तो मैं नाम इन ने जड़ी भी तो न को मैं पैसो इन जो को मैं इलाज खनाण वाला है पोती टुकड़ा ने सापत जो को मैं जुत्ती ने एक टाइम वालू दो टाइम मतलब वालू न को खाता पीता ना चाय पीऊं ना को मानी बनी वालू लेन वाला क्या है न को गन न को अम्मा न को मैं रब्बा है मैं किना जीरा जुल्म जी दी तवा जो चवण छा है। मोसा ही हालत लगी पई असाई सब मने सबके नंढड़ा बचड़ा सगीरन इन विच में न को डेण वारो न को वठण वारो यतीम या सफ़ा बेवा थियो पई या न को मुर्स न को बियो 14 सालू थियूं नंढड़ा सगीरन चरा डी खाइन रात वेठा रात खाइन डी वेठा जुल्म जीरो मोसा लगो पियो ही जेको इमदादियूं न बियूं सबके के मिलन पियो असां को फंत में नालो कोने न को कॾहिं रुपयो मिलियो आ असां जीरो जुल्म लगो पियो आ पो तव्हां जो को कमाइण वारो कोने केरी कोने न को डेढ़ वारो न को वठण वारो असां जीरो जुल्म आ नंढड़ा टे यतीम सफ़ा चरा कपड़े जुत्ती ला सिक्यो पिया ते मरन सी में काठ पिया थियो एतिरो कोने जेको साबत मना का भुंगी ठाहियूं ते सी में काठ पिया थियो। नाज़रीन हिन मारूरनि माण्हुनि जो हिन बेसहारा माण्हुनि जो चवणु आहे त असां पंहिंजे वस वारनि खे इहा अपील था कयूं त महिरबानी करे असांखे एतिरो ॾिनो वञे असांजी एतिरी मदद कई वञे त असां हिकु वेलो मानी जो खाई सघूं ऐं असां पंहिंजो इलाज कराए सघूं। जी नाज़रीन सोच टीवी सां गॾु सैयद अली हसन शाह मिरपुर खास अल्लाह वाई। सब्सक्राइब कयो अवांजे पंहिंजे चैनल सोच टीवी के ऐं बेल आइकन के दबाइण कदें भी न विसारींदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच टीवी को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.